करायो ज़ारत पंहिंजी करायो ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फ़लाए आख़िरत में आऊं आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। नाज़रीन किराम, अॼु जेको मुंहिंजो मौज़ू आहे ज़ाहिर आहे त थोरो साइंटिफिक बि आहे, लेकिन अॼु मुंहिंजो मौज़ू आहे अल्लाहु अकबर। अल्लाह केॾो वॾो आहे ऐं असां उन जे मुक़ाबले में केतिरा नंढड़ा आहियूं, इहो प्रोपोर्शन छा आहे, अल्लाह जी कुदरत छा आहे, अॼु असांजो मौज़ू आहे। हीअ जेका मां तव्हांखे हींअर ॾेखारी आहे, इहा असांजी ज़मीन जो गोलो आहे जेको हवा में बीठो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भेटाई छा चयो आहे त रे थंबे रे थूणे छपर तूं छा, माना हे जेको तो हेॾो वज़नी शइ हवा में टंगियो बीठो आहीं, रे थंबे नथस को थंब, रे थूणे छपर तूं छा, कुॼाड़ो कहाँ है तोखे मालूम सभु का। त माना तुंहिंजी एॾी टेक्नोलॉजी आहे जो असीं तोखे छा चऊं, तोखे त सभु ख़बर हुजणु खपे असांजे में। त हीअ जेका ज़मीन आहे, इन्हीअ ज़मीन सां गॾु वरी नंढिड़ो चंडु आहे, इहो बि हवा में ईअं बीठो आहे ऐं इहो चंडु हिन ज़मीन खे चौधारी फिरे पिए थो ऐं इहो चंडु जेको आहे सो राति जो असांखे 24 जी रोशनी ॾिए थो। इन चंड सां असां तारीख़ मालूम करे सघूं था, इहो असांजे फेवर में आहे। इन चंड सां असांजो को तालुक़ु ई कोन्हे को। हे त अंग्रेज़नि जो मथो फिरियो आहे जो अरबें डॉलर ख़र्चु करे वञी मथां बीहनि था जिथे का शइ कान्हे का, बजाए इन्हीअ जे करण जे हाणे विया थी आया छा थियो। पर इहे जेके अरबें डॉलर जेकॾहिं अफ्रीका में ॿियनि मुल्कनि में ग़रीबनि खे खाधे जो के पोखूं कनि हा त उनखे फ़ाइदो पए हा। हीअ जेको काइनात आहे न, इहा ॾिसो त हीअ तारा केॾा भरियल आहिनि ऐं इन्हनि जो असां सां कॾहिं असां हाणे ॾिसो न चंड ताईं मुश्किल सां पहुता आहियूं या वधि में वधि अञा मरीख़ ताईं बि कोन विया आहियूं। पर जेको असांखां सिजु आहे असांजो, इहो अलाए केतिरो इन्हनि खां परे आहे। असां हिन पंहिंजे सोलर सिस्टम खां ॿाहिरि निकिरी कोन था सघूं। त हे जेको तारा आहिनि, माना असांखे जेको हींअर तारा ॾिसो था न, इहो 4% आहे अलाह जे आसमान जो। अलाह साईं छा थो चए हिन तारनि जे बारे में? आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, लक़द ज़य्यना समा दुनिया बिमसाबिह। चए थो हीअ जेको आसमान राति जो तव्हांखे सुहिणो थो लॻे न, तारा ॾिसो हे ॾिसो हे केॾो सुहिणो आहे। चए थो इन्हीअ खे मूं मुज़यन कयो आहे, सींगारियो आहे इन ॾींहंनि सां। हाणे इनखे मसाबी इन्हनि खे तारनि खे थो चए। ऐं बाक़ी आहे वजअलनाहा रुजूमन लिशयातीन, ऐं शैताननि खे भॼाइण जे लाइ इहे इस्तेमालु करे थो। व आतना लहुम अज़ाब सईर, इन्हनि जे लाइ जेके शैतान इंसान या शैतानी जिन तयारु थियनि था, उन्हनि जे लाइ असां तयारु कयो आहे जहन्नम जो अज़ाब। हाणे जेकॾहिं तव्हां ज़मीन खे ॾिसो त हे ॾिसो, हीअ असां जेकॾहिं सैटेलाइट पोइ थी वधे, हे जेको टुबको ॾिसो था हीअ वारो, इहा ज़मीन आहे ॿियनि सयारनि जे मुक़ाबले में नंढड़ी। अञा जेकॾहिं परते ईंदो इहो टुबको बि ॾिसण में कोन ईंदो। हिन वक़्तु तव्हां जेको हिननि सैटेलाइट परे करे वञी फ़ोटू कढियो आहे, त इहा टुबको नंढिड़ो मटर जे दाणे जेतिरो हीअ ज़मीन आहे जंहिं ते असां वेठा आहियूं। हाणे सुवाल थो पैदा थिए त रब साईं, तो हेॾे वॾे काइनात में इहो मटर जे दाणे जेतिरी ज़मीन ठाही आहे, वाट इज़ योर पर्पज़, तुंहिंजो मक़सदु छा आहे? असांखे छो हिन ते विहारियो अथई? जेकॾहिं तव्हां चंड ते वञो त चंड ते इहो हिनजो हिनजो जेको सो इहो सतह इहा ॾिसो था, इहा न को पाणी आहे न को हवा आहे, माना हीअ त असांजे लाइ आहे ई कोन। हीअ परियां ज़मीन ॾिसण में पई थी अचे, जंहिं ज़मीन ते ककर बि आहिनि त पाणी बि हिते छो कोन्हे? वरी जेकॾहिं असां मरीख़ ते वञूं त मरीख़ बि ईअं आहे, सफ़ा बिना पाणी, टके जो पाणी कोन्हे को, का शइ कान्हे, हवा बि कान्हे त साहु खणी सघूं, हितां सिलेंडर भरे वञणा पवंदा। पर जेकॾहिं इन मटर जेतिरे दाणे ज़मीन ते अचूं था त समुंड छोलियूं पियो थो वणे, पाणी किथां आयो, छा थियो आहे? अलाह साईं छो हिन ज़मीन खे हैबिटेबल कयो आहे? पुछूं था क़ुर खां। अलाह ताला फरमाए थो त बि अनज़लना मिनस समाए मान, हे जेको पाणी ज़मीन ते आयो आहे, ज़मीन पाण पैदा कोन कयो आहे, बल्कि इन खे अलाह चए थो मां मथां पाणी मोकिलियो आहे। माना अचे थो त मथां वॾा वॾा स्टीरॉइड बर्फ़ जा ज़मीन ते किराया विया, पर अलाह ताला पहिरीं हिन समुंड जे लाइ ज़मीन ते खॾो हयो आहे जंहिंखे भरियो अथई पाणीअ सां। ऐं चए थो मान बि क़दरनि, तव्हांजे मुनासिब मिक़दार मुताबिक़ पाणी तव्हांखे ॾिनो आहे। जेकॾहिं मां इहो मिक़दार वधां त ॿोॾूं थियूं अचनि, फ़ अस्कन्नाहु फ़िल अर्द, जंहिंसां तव्हां ज़मीन खे प्यारियो था, जंहिंमां पोखूं थियूं अथनि तव्हांजूं। व
इना अला ज़हाबिन बिही लक़ादिरून, चए थो जेकॾहिं इहो पाणीअ खे मां न रोकियां त इहो बि इन बाफ़ थी हलियो वञे जीअं पाणी हिते कोन्हे को। जेकॾहिं हिते खणी तव्हां पाणी हारींदो बि सही न, यकदमि बुख़ार थी हलियो वेंदो, छो गर्मी एॾी आहे ऐं पाणीअ खे रोके नथो सघे। पर ज़मीन जो बुख़ार थिए थो पर काॾे थो वञे उहो मां तव्हांखे हींअर ॾसींदुसि अलाह जी कुदरत जो। त हे जेको दरिया जो जेको पाणी आहे असल में बेसिक असां वटि पाणी आहे समुंड जो। पोइ इहो बुख़ार थिए थो त पोइ हुन मां ककर ठहनि था, पोइ इन्हीअ मां ई वाह वहनि था, इन्हीअ मां ई बर्फ़ ॼमे थी पहाड़ जे चोटियुनि ते, जेको सॼो साल आस्ते आस्ते असांजूं नहरूं वहनि थियूं। अलाह फरमाए थो अंज़लना मिन समाए मान, इहो आसमान मां पाणी मोकिलियो आहे बिक़दरिन मुक़दार, माना समुंड खे भरण जे लाइ एतिरो मोकिलियो समुंड भरिजी वञे। पर जेकॾहिं वधीक मोकिलियो त समुंड उथड़ी पवे, समुझ उथड़े त असां बि ॿुॾी वञूं। ऐं उन खां पोइ रब फरमाए थो अंज़लना मिन समाए मान अस्कईना कुमू, चए थो त इन पाणी मां मथां आसमान मां मोकिलियो आहे जेको तव्हां पियो था। वमा अंतुम लहू बि ख़ाज़नीन, ऐं जेकॾहिं इहो बुख़ार खे मां न रोकियां त इहो पाणी तव्हां ख़ज़ानो करे माना गॾु बि करे कोन था सघो। तंहिंजे करे इहो कीअं थो पाणी रुकिजे, आख़िर इहो उॾामी छो नथो वञे। उहो तो अलाह फरमाए लक़द ख़लक़ना फ़ौक़कुम सबअ तराइक़, अना ज़मीन जे गोले जे मथां मां 7 लेयर ॾिना आहिनि। वमा कुन्ना अनिल ख़ल्क़िल गाफ़िलीन, ऐं जे इन्हनि हर लेयर जो पंहिंजो पंहिंजो फंक्शन आहे जंहिंखां मां गाफ़िल कोन आहियां को। हे ॾिसो हे 7 ई लेयर तव्हांखे नज़र अचनि था। जेको पहिरियों लेयर आहे इहो पंहिंजो इहो जेको पहिरियों लेयर आहे इहो तक़रीबन असांजे गोले खां 10 किलोमीटर मथे आहे। इहो ई लेयर आहे जंहिंमें असांजा जहाज़ हलनि था, इहो ई लेयर आहे जंहिंमें ककर ठहनि था। इन असांजो जेको पाणी आहे इन लेयर खां ॿाहिरि नथो वञी सघे। इहो जेको बैरियर आहे इहो 10 किलोमीटर वारो पहिरियों लेयर, इहो हिन पाणीअ जे बुख़ारात खे ॿाहिरि स्पेस में एवोपरेट थियणु एस्केप करणु नथो ॾिए, इते ई सॼो। तंहिंजे करे असांजे धरतीअ जे गोले में पाणीअ जी क्वांटिटी कांस्टेंट थी रहे, ज़ाया कोन थो थिए। चाहे असां पियूं था तॾहिं बि पघर में वञे थो, पेशाब में वञे थो, वरी वापसि इहो पाणी पंहिंजो रीसर्कुलेट थी थो वञे। त क्वांटिटी पाणीअ जी जेका अलाह साईं मथां मोकिली उहा न फुटो फुड़ो घटि थी न फुड़ो वधी थिए थी। त अलाह ताला फरमाए थो त इहो तव्हां इनखे पाणीअ खे खज़ानो बि करे कोन पिया सघो, ऐं जेकॾहिं मां चाहियां त हिन पाणीअ खे बुख़ार करे जीअं चंड ते ऐं मरीख़ ते कोन्हे को पाणी त मां तव्हां सां बि ईअं कयां। हाणे इहे जेके 7 ई लेयर आहिनि, जेको पहिरियों आई एम सो सॉरी जेको पहिरियों लेयर आहे 20 किलोमीटरनि ते आहे, माना 20 किलोमीटर ताईं हवा आहे जंहिंखे ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में वरी तव्हांखे भलीकार चवां थो। अल्हम्दुलिल्लाह मां तव्हांखे ॾेखारियो पिए त जेके ज़मीन खां अलावा जेके ॿिया मथे सयारा जेसि ताईं असीं पहुता आहियूं त उन्हनि जे सितह ते पाणी कोन्हे, उन्हनि जे सितह ते हवा कान्हे जो साहु खणूं, लेकिन इहा धरतीअ ते पाणी आहे ऐं हवा आहे, साहु था खणूं। अलाह ताला चए थो त इहो पाणी मूं आसमान मां मोकिलियो आहे, चए थो अंज़लना मिन समाए मान, इहो पाणी मूं मथे मोकिलियो आहे। हाणे उहो साइंटिस्ट चवनि था त इहे जेके आहिनि से वॾा वॾा एस्टेरॉइड आहे, बर्फ़ जा जेके अलाह साईं हेठि ज़मीन ते किराए ऐं समुंड जे खॾे खे पाणीअ सां भरे छॾियो आहे। वरी चवे थो त इना अला ज़हाबिन बिही लक़ादिरून, जेकॾहिं मां चाहियां त पाणी एवोपरेट थी हलियो वञे, तव्हांजी ज़मीन ख़ाली थी वञे, करे सघे थो। लेकिन अलाह ताला अहिड़ो बंदोबस्तु कयो आहे जो ज़मीन जे मथां अहिड़ा तह ॾिना अथसि जेके पाणीअ खे मथे माना एस्केप करणु नथा ॾियनि। ऐं चए थो त मां तव्हांजे लक़द ख़लक़ना फ़ौक़कुम सबअ, त मां तव्हांजे ज़मीन जे गोले जे मथां 7 लेयर ॾिना आहिनि। वमा कुन्ना अनिल ख़ल्क़िल गाफ़िलीन, इहे लेयर हर को पंहिंजो फंक्शन कंदा, मां हिन खां गाफ़िल कोन आहियां को। हे ॾिसो न हींअर जेके 7 लेयर आहिनि तव्हांखे मां ॾेखारियां थो। यानी जेको पहिरियों लेयर आहे उहो ट्रोपोस्फियर जो आहे, उहो 20 किलोमीटर असांजी ज़मीन खां मथे आहे। हीउ उहो लेयर आहे जंहिंखां पाणी मथे एस्केप नथो थी सघे। जेकॾहिं बुख़ार थिए थो त इते ई ककर ठहंदा, वरी वापसि मोटाए थो अलाह सिमरन खे। वरी इहो ई लेयर आहे जेको हवा खे बि मथे नथो कढणु ॾिए, माना असांजे ज़मीन जे चौधारी जेका हवा आहे ऑक्सीजन आहे मौजूदु रहे थी, जॾहिं की इहो लेयर चंड जे मथां कोन्हे, इहो मरीख़ जे मथां कोन्हे। उन खां पोइ वरी ॿिया लेयर आहिनि जेके मां तव्हांखे उन्हनि जे बारे में ॿुधायां थो। ख़ासि तौर ते जेको 50 खां 85 जेको 35 किलोमीटर जो टियों आहे मेसोफियर, इन जे बारे में ॾसियां थो। छा थो थिए त जेके
चंड ऐं मरीख़ ऐं सित आहिनि असांजे हिन में आसमान में काइनात में वॾा वॾा पथर 50-50 किलोमीटर 93 किलोमीटर डायामीटर जा पथर हलनि पिया था जेके फ़को करे किरनि था। हे ॾिसो त हीउ जेको आहे सो इहे मीटरॉइड्स आहिनि कंटिन्यूअसली बम्बार्ड द मून with even small ones creating tiny craters due to the lack of an atmosphere protection। माना इन्हनि खे केरु रोके नथो सघे अचे फ़को कनि था हिन जी सतह ते। साॻिए नमूने सां हे चंड आहे इन्हीअ ते इन मथां वॾा वॾा जेको क्रेट मेटेराइड किरनि था जेको वॾा वॾा क्रेट्स था पैदा कनि। हाणे हे जेको तव्हां गोल ॾिसो था इहो 93 किलोमीटर जो वॾो पथर हिते मथां किरियो आहे 93 किलोमीटर डायमीटर हिन ते किरियो आहे। असांखे छा थो थिए हे आसमान में हलनि पिया था मीटरॉइड तव्हांखे राति जो बि ॾिसण में हूंदा त ईअं जीअं को तारो किरंदो आहे इहे मीटरॉइड हलनि था यानी मीटरॉइड कॉन्स्टेंटली फॉल टुवर्ड्स अर्थ विथ अबाउट 48.5 टन्स ऑफ मीटोराइटिक मटीरियल एंटरिंग अवर एटमॉस्फेयर डेली। असांजे ज़मीन जे तरफ़ बि तक़रीबन 50 टन मीटोराइड्स अचनि था पिया हर रोज़ानो। लेकिन छा थो थिए अलाह चवे थो त इन नशा नक्स बिहमुल अर्द जेकॾहिं आउं ज़िलज़िलो ॾेई तव्हांखे ज़मीन में धसे विझी छॾियां इहो बि करे सघां ओ नुस्कित अलैहिम किस्फ़न में न सम या मां मीटोराइड मथां मोकिले ऐं तव्हांखे ज़मीन मां आसमान मोकिले तव्हांखे तबाह करे छॾियां। इन फ़ी ज़ालिक आयात कुल अब्दिन मुनीब इहे जेके मां तव्हांखे बचायां वेठो त इहा हिकिड़ी निशानी आहे उन्हनि लाइ जेके सोच कनि था जेके मोटक आहिनि था। हाणे छा आहे त इहो जेको टियों लेयर आहे जंहिंखे चइबो आहे मेसोफियर इहो 35 किलोमीटर जो लेयर आहे। इन में जॾहिं मीटरॉइड अचे थो त इन 35 किलोमीटर में उहो सड़ी ऐं ज़रा ज़रा थी थो वञे। हीउ उहो लेयर आहे जेको का बि शइ इन लंघंदी सड़ी ख़तमु थी वेंदी। ऐं हे जेके मथे सैटेलाइट वग़ैरह मोकिलीनि था उन्हनि खे बि सेरामिक टाइलूं लॻाइनि था उहो इन लेयर जे करे मेसोफियर मां लंघण महिल उन्हनि खे बाहि थी लॻे त अलाह ताला इहे मीटरॉइड खां असांखे बचाए पियो। साॻिए नमूने सां सभिनी लेयरनि जो पंहिंजो कमु आहे। हाणे छा आहे त ज़मीन ॾिसो नंढड़ी मटर जे दाणे जेतिरी आहे जेको ज़मीन आहे नंढड़ो गोलो ॾिसो था हीउ वारो हाणे इहा आहे ज़मीन। हाणे इन्हीअ ते इनखे बचाइण जे लाइ असांखे ज़िंदा रखण लाइ अलाह केॾियूं शयूं कयूं आहिनि जेके चंड ते कोन्हनि के मरीख़ ते कोन्हनि के। हाणे आहे त अलाह इहो चए थो मां तव्हांजे मथां इहे 7 इहे तबका ॾिना आहिनि इहे 7 लेयर अल्लज़ी ख़लक़ सब समावातिन तिबाक माना लेयर ऐं तव्हांजे मथां इहे 7 लेयर ॾिना आहिनि जेके तव्हांखे बचाइनि था। मां तराफ़ी ख़ल्क़ रहमान मिन तफ़ावुत ऐं तव्हां इन्हनि लेयर में को डिफेक्ट कोन ॾिसंदो। फ़र्जिल बसर वञो इन्वेस्टिगेशन कयो साइंटिस्ट हो वञी इनखे चेक कयो इन्हनि खे ॾिसो हल तरा में फ़तूर तव्हांखे इन्हनि में को डिफेक्ट नज़र अचे थो। छा जेको पहिरियों लेयर आहे तव्हांजे पाणीअ खे ॿाहिरि छॾे थो कोन थो छॾे छा पहिरियों लेयर तव्हांजी हवा खे ॿाहिरि छॾे थो कोन थो छॾे। तंहिंजे करे इहे जेके 7 लेयर्स आहिनि इन जे बारे में साइंटिस्ट लिखनि था द अर्थ एटमॉस्फेयर कंपोज ऑफ डिस्टिंक्ट लेयर्स। असांजे एटमॉस्फेयर जे मथां इहे लेयर्स आहिनि ईच विथ यूनिक कैरेक्टरिस्टिक हर लेयर जो पंहिंजो फंक्शन आहे एंड फंक्शन देट आर क्रूशल फॉर लाइफ इन अर्थ जी न हुजनि त ज़मीन ते ज़िंदगी जहिड़ो रही नथी सघे। द मेन लेवल्स फ्रॉम लोवेस्ट टू हाइट मथे वञनि था ऐं इहे कहिड़ा 7 आहिनि इहे ई आहिनि। द क़ुरान स्पेसिफिकली सूरत अल मामून 17 में मेंशन्स द क्रिएशन ऑफ 7 तबक लेयर्स दीज इंटरप्रिटेशन ऑफ इन लिंक टू द डिफरेंट लेयर्स ऑफ अर्थ एटमॉस्फेयर। ही 7 लेयर कहिड़ा आहिनि ट्रोपोस्फियर जेको पहिरियों 20 किलोमीटरनि ते आहे वरी स्ट्राटोस्फियर जेको 35 किलोमीटरनि ते आहे मेसोफियर जेको 85 किलोमीटर ते आहे थर्मोस्फियर एंड एक्सोफियर एंड आल्सो मैग्नोस्फियर एंड इंटरप्लेनेटरी मीडियम 7 लेयर जेके क़ुरान में अचनि था जेके सूरत मामून में इहे असांजी ज़मीन खे प्रोटेक्ट था कनि। जेका इहा फैसिलिटी न चंड ते आहे न मरीख़ ते आहे तंहिंजे करे उते मीटराइड बि किरंदा उते पाणी बि कोन्हे उते हवा बि कान्हे। हाणे इहे ई जेके तव्हां ॾिसो त जेके लेयर्स आहिनि हाणे तव्हांजो जेको जहाज़ हलनि था इहो पहिरियों जेको 20 किलोमीटर इन्हीअ में था मथे न हली सघंदा छो त हवा कान्हे मथे हिन ट्रोपोस्फियर खां पोइ मथे हवा ई कान्हे का ऐं उन खां पोइ उते टेम्परेचर सफ़ा फ्रीज़िंग टेम्परेचर आहे जॾहिं की असांजे हिन लेयर जे अंदरि मुनाफ़िक टेम्परेचर आहे। इन्हीअ जे करे अलाह चए थो वजल न समा माना मां इहे जेके तव्हांजे मथां इहे लेयर ॾिना आहिनि सकफ़नि महफ़ूज़नि इहा हिकिड़ी छित ॾिनी आहे जेके तव्हांखे महफ़ूज़ थी रखे। व हुम अन आयातना मोरदून अंधा गूंगा ॿोड़ा इहे अलाह चए थो मुंहिंजे इन्हनि आयतुनि खां बि बेख़बर आहिनि। कॾहिं सोचनि था त अलाह ताला इन्हनि 7 लेयर जी क़ुर में ॻाल्हि कई आहे जेके असांखे बचाइनि था लेकिन वहुम अन आयात या मोरदून
पर अंधा गूंगा ॿोड़ा जेके इंसान न आहिनि, जानवर आहिनि, जेको अलाह जे क़ुर खे पढ़नि ई कोन था, तव्हांखे पढ़णो आहे पंहिंजी ॿोलीअ में, छो त अरबीअ में त तव्हां कोन सम्झी सघंदव, त तव्हां उनखे उन ॿोलीअ में पढ़ो। त पोइ अलाह फरमाए थो त इहे माण्हू जेके अंधा गूंगा ॿोड़ा आहिनि, इहे इंसान ई न आहिनि, इहे जानवर आहिनि जेको अलाह जे हिन आयतुनि खां खे बेख़बर आहिनि। अलाह फरमाए थो क़ुर में, सनुरीहिम आयातना फिल आफ़ाक़ व फ़ी अनफुसिहिम, चए थो अॻिते हली एॾी साइंस तरक़ी कंदी जो तव्हां काइनात में तव्हां अहिड़ियूं शयूं तव्हांखे ॾेखारींदुसि ऐं तव्हांजे जान जे अंदरि हता यतबय्यन लहुम अन्नहुल हक़, त उन्हनि खे यकीन थी वेंदो त अलाह सचो आहे। तॾहिं त अंग्रेज़ मुस्लमान था थियनि ऐं असां काफ़रनि खां बि पोइ ते आहियूं। थाणनि में ठगी, रुश्वत, कोर्टुनि में ठगी, हर जाइ ते रुश्वत। हाणे त रुश्वत एॾी थी वई आहे जो जेको डिपार्टमेंट जो हेड आहे न, हाणे उहो थो चए त ठेकेदार खे त जेका हेठि कमीशन थो ॾिए एक्सियन खे, एईअन खे, सभु कंहिंखे बि न ॾिए, सभु मूंखे ॾिए। हेड ऑफ डिपार्टमेंट हाणे हेठिन जी कमीशन खाई थो वञे। माना इहो छा थींदो, इहो रिबेलियन थींदो, हेठियां पोइ ज़ुल्म कंदा, हेठियां ठगियूं कंदा। त अलाह फरमाए थो अवलम यकफ़ बि रबिक अन्नहु अला कुल्लि शैइन शहीद, छा इहो काफ़ी न आहे तुंहिंजे रब लाइ त हर शइ खे हू ॼाणे थो। उन खां पोइ अलाह फरमाए थो वलक़द ख़लक़नल इंसान व नअलम मा तुवस्विस बिही नफ़्स, चए थो मां इंसान खे पैदा कयो आहे, तंहिंजे करे आउं हुनजे जान खे पढ़ी थो वठां, हुनजे ख़्यालात खे पढ़ी थो वठां। पर न हुन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद, ऐं आउं तव्हांखे साह जे रग खां वेझो आहियां। अॻिते चए थो अला यालम, चए थो त मन ख़लक़, चए थो जंहिं शइ क्रिएट कई आहे त उन खे ख़बर न हूंदी त शइ छा थी करे, फंक्शन कीअं थी करे। उहो लतीफ़ुल ख़बीर, बल्कि हू त हिते लतीफ़ जी माना आहे त इलेक्ट्रॉन लेवल ताईं जेके शयूं ठहियूं आहिनि उन्हनि खे बि ॼाणे थो। त असांजो जेकॾहिं को असांजो सेल आहे उहो छा मां ठहियो आहे, इन में अंदरि इलेक्ट्रॉन आहिनि, प्रोटॉन आहिनि, सेल आहिनि। चए थो मां इन लेवल ताईं बि तव्हांजी डिज़ाइन कई आहे, त इन करे मूंखे उनजी सॼे जी ख़बर आहे। लेकिन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अला इन्हा सतकून फितनतुन, जामा तिरमिज़ी में चए थो ज़माने में अहिड़ा वक़्त ईंदा जो फितनो हूंदो। फितनो छा आहे, अदुल कोन हूंदो, इंसाफ़ कोन हूंदो, हर ॻाल्हि ते रुश्वत थींदी, माण्हू मारिया वेंदा, कोर्टूं माण्हुनि खे छॾे ॾींदियूं, थाणनि ते जेको आहे सो पैसा हलंदा, को अदुल इंसाफ़ कोन थींदो, हरू भरू माण्हुनि खे खंयो वेंदो, ऐं पंहिंजो जेको आहे सो एॾी रुश्वत हलंदी, एॾी थींदी जो को अमुन कोन्हे जीअं अॼुकल्ह आहे। बिल अहिड़ा ईंदा महांगा जंहिंजी का ख़बर ई कान पवंदी। त अलाह जे रसूल फरमायो त अला इन्हा सतकून फितनतन, अहिड़ो वाक़िया दुनिया में पैदा थींदा। फ़कुल्त, त जेको आहे सो हज़रत अली रज़ी अलाह ताला अन्हु पुछे थो, चएसि थो त भला मल मख़रज मिना, ईअं कोन थो पुछे त साईं फितने में छा छा हूंदो, सम्झी विया त फितनो छा आहे। चईसि पोइ तव्हां निकिरंदासीं कीअं इन मुसीबतुनि मां। या रसूलुल्लाह काल किताबुल्लाह, चए थो हिन मां, ओ हिन क़ुर मां। हिन क़ुर खे जेकॾहिं माण्हू सम्झी पढ़ंदा त उनजो ईमान वधंदो। इज़ा तुलियत अलैहिम आयातुना फ़ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून, त पोइ अलाह ते तवक्कल कंदा। जंहिं इंसान जी तवक्कल अलाह ते थी, उहो शींहं जो पुटु आहे। हाणे छा कंदो हुनखे थाणो, छा कंदो हुनखे ज़ुल्म, शींहं जा पुट। ऐं जे अहिड़ा शींहं जा पुट सभु पाण में गॾिजी पिया त मुल्क में तब्दीली अची वेंदी। इहा ई सबबु आहे। सो चए थो त छा इन मां इन मुसीबत जो हल छा आहे, इलेक्शन न, चए थो उन में बाण ठगी थी वई आहे। त वाट इज़ द सोल्यूशन, सोल्यूशन आहे क़ुर खे सम्झी पढ़ंदव। चए थो त काल किताबुल्लाह, रसूल फरमायो त अलाह जे हिन क़ुर मां, फ़ी नब मां कान क़बलकुम, हिन क़ुर में अॻियां जेके फितना थी चुका आहिनि उन जूं ख़बरूं आहिनि। व ख़बरुनि मां बादकुम, ऐं हिन क़ुर में तव्हांखे इंडिकेशन मिलंदी त मुस्तक़बिल में कहिड़ा फितना ईंदा। व हुकुम मां बैनकुम, ऐं हीउ अदुल इंसाफ़ जो हुकुम तव्हांखे ॾिए थो। हुअल फ़सल लैस बिल हज़ल, हे पथर ते लकीर आहे, पाणीअ में लकीर कान्हे का, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इन तरतील व तदब्बुर मां किलतुल क़ुरान, चए थो क़ुर खे पढ़ो पर सम्झी पढ़ो, पोइ चाहे किलतुल क़ुरान थोरो पढ़ो, अफ़ज़ल मिन सूरत क़ुर मां कसरत आहे, जो तेज़ तेज़ पढ़ो, जो ख़बर ई न त पए त छा था पढ़ूं, ऐं घणो पढ़ो। छो भई इनल मक़सूद मिनल क़ुर, जो क़ुर तव्हांखे अलाह इन लाइ ॾिनो आहे, फ़हमहू, त इनखे सम्झो त अलाह तव्हांखे छा थो चवे, व तदब्बरहू व तफ़क़हू, ऐं इनखे चङी तरह सम्झी इन ते ग़ौर कयो। पोइ इहो तदब्बुर ऐं सोची माना करण खां पोइ कहिड़ो स्टेज आहे, व अमल बिही,
त पोइ उन ते तव्हां अमल कयो। बाक़ी तिलावत हिफ़िज़, हिकिड़ा कारी थी था वञनि हिफ़िज़ करे, ॿिया वरी रुॻो वेठा तिलावत कनि। चए थो इहे ॿई शयूं वसीलतुनि, इहे मक़सूद न आहिनि, पर इहे ज़रिया आहिनि इला मानी, माना ताईं पहुचण जे लाइ। तंहिंजे करे मां तव्हांखे अॻु में ॿुधायो त ज़ादुल माद में अचे थो त हिकिड़ी आयत क़ुर जी मिसाल तौरु मां पढ़ां थो। युहमा अलैया फी नार जहन्नम, चए थो जहन्नम जे ॾींहुं हिनखे बाहि जो सेको ॾिनो वेंदो। फ़तुक़्वा बि आहे जिबाहूं व जुनूब, चहिरे ते पासनि खां इहो गरम हिनखे लोह हयां वेंदा। त चवंदो हाज़ा मां कनस्तुम लि अनफुसिकुम, चई इहे तव्हां माल पे जमा कया न, फ़ज़ूक़ू मां कुंतुम तंगज़ून, माना उहे माल जेके हूंदा सोन मोन, उन्हनि खे तपाए उन्हनि सां उन्हनि खे ॾंभ ॾिबा। हाणे ब्रेक वठूं था, इनशाला ब्रेक खां पोइ तव्हां करायो ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ादुल माद में अचे थो त नबी करीम सां फरमायो आहे त तरतील ऐं तदब्बुर, चाहे थोरो बि कयो था क़ुर खे सम्झी पढ़ो था, मां क़िलतुल क़ुर, चाहे थोरो पढ़ो, हिकिड़ी आयत ॿ आयतूं पढ़ो, अफ़ज़ल मिन सूरत, क़ुर में कसरत आहे त इन तेज़ीअ बसि वठावठ करे क़ुर पढ़ी था वञो। चए नबी अलाह जे रसूल फरमाए इनल मक़सूद मिनल क़ुर मां तव्हांखे अलाह ताला इन ॾिनो आहे फ़हमहू व तदब्बरु व तफ़क़्क़ु, त इनखे सम्झो त इन ते कीअं अमल करे सघिजे थो, व अमल बि इन ते अमल करिणो आहे। छो बाक़ी तिलावत रुॻो तव्हां क़ुर पढ़ंदा वञो बिना सम्झण जे, त इन में मूं तव्हांखे हदीस ॾेखारी त ज़ादुल माद में चयो त हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़ण जो सवाबु हिन सॼे क़ुर खे ख़तमे करण खां वधीक आहे। असांखे चवंदा सचु आहे भई जेको आहे सो हिकिड़ो मिसाल तौरु हाज़ा, त हाणे हा ते 10 नेकियूं, अलिफ़ ते 10 नेकियूं, ज़ा ते 10 नेकियूं, वाक़ई आहे। लेकिन हे बि त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थो फरमाए त हिकिड़ी आयत क़ुर जी तफ़हम सां, तदब्बुर सां, तफ़क़्क़ु सां पढ़णु इहो अफ़ज़ल आहे जेको सो, ऐं उन ते पोइ अमल कजे, इहो अफ़ज़ल आहे जो तव्हां सॼो क़ुर ख़तमु कयो। तिलावत व हिफ़्ज़, कारी थियणु, वसीलतुल इला मानी, इहे मक़सद न आहिनि, इहे ज़रिया आहिनि माना ताईं पहुचण जा। जेकॾहिं तव्हां तिलावत न कयो त माना कीअं पहुचंदी? हल हिफ़िज़ कंदव तॾहिं निमाज़ में बि पढ़ंदव त तव्हांखे माना जी ख़बर पवंदी। तंहिंजे करे अलामा इक़बाल छा थो चए हिन फितने जे बारे में, जेको आहे सो नबी साईं फरमायो, ख़्वारज़ महजूरी क़ुर शुदी, चए थो मुस्लमानो तव्हां ज़लील आहियो, तव्हां ज़लील ई क़ुर खे छॾण जे करे थिया हो। न तव्हांजो अक़वाम आलम में तव्हांजो पासपोर्ट 3rd क्लास, तव्हांजे मुल्क में इंसाफ़ कोन्हे को, तव्हांजे मुल्क में का शइ तव्हांखे ख़ालिस कान थी मिले। ख़्वारज़ महजूरी क़ुर शुदी, क़ुर खे छॾण जे करे तव्हां ख़्वार ऐं ज़लील थियो आहे। शक़्व संज गर्दिश दौरान शुदी, ऐं वरी ॾोह ॾियो था माण्हुनि ते, साईं सियासतदान अहिड़ा आहिनि, फलाणा अहिड़ा आहिनि, थाणा अहिड़ा आहिनि, बाबा आहिनि, लेकिन इनखे ॾोह न ॾियो, ॾोह तव्हांजो आहे जो तव्हां अलाह जे क़ुर खे छॾे ॾिनो आहे। ऐं चू शबनम बर्ज़ में इफ़्तदा, तव्हां इन आहे, तव्हांखे को पावर कोन्हे, तव्हांजी जेका अक्सरत इन आहे, जीअं न छबर जे मथां माण्हू लतूं ॾेई वेंदा आहिनि, इन आहियो तव्हांजी का ताक़त कान्हे। दर बग़दारी किताब ज़िंदा, भई बगल में तव्हांखे ही क़ुर शरीफ़ जहिड़ो आहे जंहिंखे त तव्हां पढ़ो था न कयो, हे रखियो वेठा आहियो घरनि में आहे, चुमियो था, बिस्म मथे रखो था, इहो जहिड़ो किताबु आहे, जहिड़े सां तव्हां ॻाल्हाई कोन्ह था। आराम करे इहा ॻाल्हि थो करे। चए थो अहिड़नि माण्हुनि खे अलाह थो फरमाए उलाइक लज़ी लानहुमुल्लाह, अलाह अहिड़नि माण्हुनि ते लानत थो करे, असमहुम, इन्हनि खे जेको आहे सो ॿोड़ो पंहिंजो गूंगो थो करे या ॿोड़ो थो करे, आम सां अखियुनि खां अंधो थो करे, जो अखियुनि हूंदे बि अलाह जो ॻाल्हि नथा ॿुधनि। हीउ कलामुल्लाह माना अलाह तव्हां सां ॻाल्हाए थो। हाणे तव्हां अलाह जी ॻाल्हि न ॿुधंदव, कहिड़ी ॿोलीअ में ॿुधंदव? चाइनी में ॿुधंदा, अंग्रेज़ी में ॿुधंदा, तॾहिं त इस्लाम उते तेज़ी सां फैलिजे थो। ऐं तव्हांखे हणी छॾियो अथनि अहिड़ी ॿोलीअ में जेका तव्हां सम्झ ई कोन्ह था। अल्हम्दुलिल्लाह अरबी सम्झणु खपे, अरबी पढ़णु खपे, मां मना कोन थो कयां, पर हाणे केतिरा अरबीअ में क़ुर पाण डायरेक्ट पढ़ंदा, त तव्हांखे जॾहिं तव्हांखे सिंधी उर्दू मिलियल आहे हर ॿोलीअ में, त तव्हां उन खे पढ़ो। तंहिंजे करे अलाह अफ़ला यतदब्बरूनल क़ुर,
तव्हां क़ुर खे अलाह जे ॻाल्हि खे ॿुधो छो था त अलाह छा थो चवे, सम्झो छो था। अम अला कुलूबिन अक़फ़ाला, छा तव्हांजे दिलनि ते ताला लॻल आहिनि। अलाहु अकबर। हाणे ॿुधायो त जेके माण्हू क़ुर खे सम्झी नथा पढ़नि त अलाह छा थो चवे, त उन अमल कीअं कंदा। जेके माण्हू क़ुर खे सम्झी नथा पढ़नि त अलाह ताला क़ुर में फ़रमाया त उनजे दिलनि ते ताला लॻी था वञनि। हाणे जे तव्हांजे दिलि खे न तालो लॻी वियो त जेकी दुआऊं कबियूं आहिनि से वात मां कोन वेंदियूं आहिनि, दुआ निकिरंदी आहे दिलि मां। मिसाल तौरु तव्हां जेको आहे सो दिलि में तव्हांखे तकलीफ़ आहे, तव्हांखे जेल में विझी छॾनि। हाणे दिलि मां था चओ त अलाह साईं मां बेॾोही आहे, मूंखे जेल मां कढ, दिलि मां इहा ॻाल्हि निकिरे, पर वात सां तव्हांखे चवंदा दुआऊं पढ़ो, अलाह मग़फ़िर वरहम त ख़ैरु आहे, इहा पंहिंजी जाइ ते सही आहे, लेकिन असुलु मक़सदु आहे त मां जेल मां निकिरां। त इहा जेका दुआ वेंदी आहे दिलि मां वेंदी आहे। लफ़्ज़ जेके आहिनि, हाणे जेकॾहिं तव्हांखे अरबी सेखारींदा, अरबी में अलाए छा आहे, तॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर फ़र्ज़ निमाज़ खां पोइ इज्तिमाई दुआ ई कोन कराईंदा, छो त हर माण्हूअ जो पंहिंजो मसइला पंहिंजी दुआ घुरे न। हाणे जेको मौलवी साहिब वेठो घुरे, असां वटि आमीन आमीन कयूं, हाणे हुनजो अलाए कहिड़ा मसइला आहिनि, अरबीअ में छा थो चवे, असांखे कहिड़ी ख़बर आहे। तंहिंजे करे अमूमन तव्हां ॾिसंदव त अरबी मुल्कनि में या रसूल सां साबित ई कोन्हे त हर फ़र्ज़ निमाज़ खां पोइ जमायत करण खां पोइ इज्तिमाई दुआ थो घुरे, हर को पंहिंजी घुरे। अच्छा, पंहिंजी दुआ घुरण लाइ वात सां बि ॻाल्हाइणु ज़रूरी न आहे, दिलि मां निकिरंदी आहे त तव्हां छा था चओ, अलाह वटि ॻाल्हि दिलि में थी वञे। हाणे जेकॾहिं दिलि में लॻो आहे तालो, पोइ वात सां जेॾियूं दुआऊं घुरो मथे वेंदियूं ई कोन, तॾहिं असांजी दुआ क़बूल कान थी, तॾहिं असांजी अलाह मदद कोन थो करे। अफ़ला यतदब्बरूनल क़ुरान, क़ुर खे सम्झी छो था पढ़ो। अम अला कुलूबिन अक़फ़ाला, छा तव्हांजे दिलनि ते ताला जे लॻल आहिनि। जे ताला लॻल, 95% असांजे अवाम जे तालो लॻल आहे, छो त इन्हनि कॾहिं क़ुर खे सम्झी पढ़ियो ई कोन्हे को। ऐं जेको आहे सो असां इन शइ खां डिॼूं था त अलाह पाक असांखे ऐं तव्हांखे हिन मुसीबतुनि मां कढे। ऐं उन जो पहिरियों स्टेप आहे त तव्हां क़ुर शरीफ़ वठो जंहिंमें माना बि हुजे। हाणे तव्हांखे अरबी नथी अचे त तव्हां घटि में घटि क़ुर जी माना, हे जो दुनिया में इस्लाम तेज़ी सां पकिड़िजे थो, अरबीअ में त कोन थो पकिड़िजे। पहिरें मां तव्हांखे हफ़्ते में ॾेखारियो त चाइनीज़ वटि रुॻो क़ुर चाइना में आहे, ऐं जेको आहे सो अंग्रेज़नि वटि अंग्रेज़ीअ में आहे, हता की हिंदीअ में बि क़ुर रुॻो हिंदीअ में आहे, उनजी माना आहे, पर माना सही आहे। त अलाह सां तव्हां कहिड़ी बि ॿोलीअ में ॻाल्हाईंदो त उहा जेका आहे सा अलाह ताईं त वञे थी। ऐं हिन खां अॻु में जेके 315 अलाह ताला रसूल मोकिलिया आहिनि, उन्हनि सभिनी खे क़ुर न ॿोलियुनि वारा, अला लिसान क़ौमी, उन क़ौमीअ जे ॻाल्हाइण वारे क़ुर ॾिनई उन्हनि खे। ईअं त न आहे त जेकॾहिं हिकिड़ो इब्रानी आहे त उनखे वरी क़ुर ॾींदो बंगालीअ में, ईअं न थींदो। लेकिन असां इंडो पाकिस्तान में, छाकाणि त असांजी अल्फ़ाबेट अरबी वारी आहे, त इन करे असांजे लाइ त अरबी सिखणु आसान आहे, पर ॿियनि मुल्कनि में नथो थी सघे। तंहिंजे करे क़ुर खे सम्झण लाइ तव्हां अहिड़ी ॿोलीअ में पढ़ो जेके तव्हांखे ख़बर पवे, न कंदो त तव्हांजे दिलनि ते लॻंदो तालो। हाणे बाक़ी हाणे इनशा अल्लाह मां नेक्स्ट जुमे ते उहे ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदुसि जंहिंजे करे असां बेस्ताब आहियूं ऐं असां हिकिड़ा बदबख़्त थी विया आहियूं एज़ अ क़ौम। छा था कयूं, कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयूं, जॾहिं की अलाह जे रसूल मना कयो आहे, क़ुर मना कयो आहे, उहे मां चूंडे चूंडे तव्हांखे ॾसींदुसि त कहिड़ी ॻाल्हि जे करे असां बदबख़्त आहियूं। असांजी का इज़त कान्हे का, न सिर्फ़ु हिते हिन मुल्क में ऐं आउटसाइड बि असांजी का इज़त कोन्हे का। छा आहे असांजी कहिड़ी इज़त आहे, बसि ठग जेको ॾाढो सो गाबो लॻो पियो आहे, आम माण्हू वीचारो जेको सो बर्बादु आहे। ऐं इन जे लाइ त उहे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जिन खां असांखे बचणु खपे, त मां अलाह साईं खां दुआ थो घुरां त अलाह पाक असांखे करे। हाणे मूंखे थोरो 2 मिंट आहिनि, हाणे मां विचां क़ुर खोलींदुसि त अलाह ज़िंदा किताब आहे न, मां ॾिसां थो त अलाह हींअर मूंखे छा थो चवे तव्हांजे लाइ। हाणे ॾिसो साॻी ॻाल्हि थो करे, इन्ना मुंज़िलून अला अहलिल हाज़िल करिया रिज़न मिन समा बिमा कानू यफ़्सुकून। ॾिसो मां विचां खोलियो आहे न, छा थो चवे त असां नाज़िल कयूं था अहिड़े मुल्क जे मथां अज़ाब आसमान मां बिमा कां यफ़्सुकून जे बद थी विया आहिनि ऐं अलाह जी ॻाल्हि कोन था ॿुधनि। ऐं चए थो लक़द तरकना मिनहा आयतुन बय्यिनतुन लिक़ौमि यअक़िलून, ऐं पोइ अहिड़नि खे सज़ा ॾेई वरी ॿियनि लाइ मां निशानी कई त अकुल वारा माण्हू सम्झनि। हे क़ुर मूं विचां खोलियो न, छा थो चए, खोलियो वरी विचां क़ुर तव्हांजे बारे में ॾिसां मूंखे छा थो चए। अफ़मन यख़्लुक़ु कमन ला यख़्लुक़ु अफ़ला तज़क्करून। चई तव्हां अलाह खे जेको साह जे रग खां वेझो आहे उन खे छॾे तव्हां ॿियनि खां घुरो था, जॾहिं की अलाह तव्हांखे साह खे वेझो आहे। त चए थो अफ़मन यख़्लुक़ु कमन ला यख़्लुक़ु, छा जंहिं क्रिएट कयो आहे उहो बराबरि आहे उन जेको पाण ठहियलु आहे अलाह जो, ऐं का शइ क्रिएट कोन थो करे, मखि बि कोन थो ठाहे सघे। पोइ जेको हिकिड़ो मखि मच्छर बि कोन थो ठाहे सघे, त तव्हां अलाह खां घुरो या उन खां घुरींदव। इहो बि सबबु आहे शिरक जो जेको असीं बर्बादु थिया वेठा आहियूं।
हे अलाह विचां थो ॻाल्हाए, अफला तज़क्करून, अकुल कोन्हे छा? अफला तज़क्कुर माना तव्हांखे अकुल ई कोन्हे को। बाक़ी चए थो त इन तादू नेमत अल्लाह ला तुहसूहा, अलाह तव्हांजे मथां एॾियूं नेमतूं कयूं तव्हां ॻणे ई कोन था सघो। इन अल्लाह गफ़ूर रहीम, वल्लाह यालम मा तुसरून व मा तुरून, जेको लिकायो था उहो बि अलाह ॼाणे थो, जेको अलाह ॼाणे थो। वल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जंहिंखे बि सॼो था त अलाह फलाणा मूंखे पुटु वठी ॾे, फलाणा मूंखे कॾहिं पहुचाए, त अलाह चए थो अलाह खां सवाइ जंहिंखे सॼो था ला यख़लुकून शयूं, इन्हनि का बि शइ क्रिएट कान कई आहे। व हुम युख़लक़ून, ख़ुदि जेके आहिनि से पैदा थियल आहिनि। अमवातुन, ऐं इहे जेके मोलनि खे सॼो था उहे मौत जी हालति में आहिनि। ग़ैर अहया, उन्हनि में हयाती कान्हे का। वमा यशउरून, बल्कि उन्हनि खे एतिरो बि शऊर मोलनि खे कोन्हे। अयान युबसून, क़ब्रुनि मां असांखे अलाह कॾहिं उथारींदो, पोइ तव्हांजो कमु कीअं कंदा? मां त क़ुर विचां खोले तव्हांखे ॾसियो। बहरहाल अॻे जुमे ते इनशा अल्लाह ताला तव्हां ध्यान सां ॿुधिजो त असां में कहिड़ियूं बुरायूं आहिनि जेके असां इंडिविजुअली ऐं इज्तिमाही तौरु उन्हनि खां ॿाहिरि निकिरूं। उन सां ॿाहिरि निकिरंदव तव्हांजो रिज़्क़ वधंदो, उन्हनि खां ॿाहिरि निकिरंदो तव्हांजो औलाद साले थींदो, तव्हांजे घर में बरकतूं ईंदियूं। बेबरकतीअ जा सबबु आहिनि अलाह जे नेमतुनि खे असां झुटलायूं था। बहरहाल अल्लाह ताला असांखे तव्हांखे सम्झ था फरमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।